दोस्तों तव्हां इहो सोचे रहिया हूंदो गुलपरी सां सोडल छा निकाह कंदो, पर निकाह जे मथां निकाह नाहे थींदो। हाणे राज़नि वारनि खे कीअं मुंहुं ॾींदो मुराद छा उनखे चवंदो। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां तव्हांखे, मुराद जेको आहे पंहिंजे भाइरनि खे सम्झाए उतां अॻिते वठी वेंदो ऐं इन खे चवंदो का अहिड़ी ॻाल्हि न कजो जीअं राज़नि ऐं ककर वारनि खे ख़बर पइजी वञे। ऐं उन्हनि सां वेही मिठो ॻाल्हाईंदो, उन्हनि खां चांहि पाणी पुछंदो ऐं पोइ उन्हनि खे मुराद चवंदो। ऐं जेको आहे फ़िलहालु छोकिरी तव्हांजे हवाले नथा करे सघूं, हू मञे कान थी, उनखे परचाइणो पवंदो। ऐं ककर ज़िद कंदो ॾाढी, चवंदो मूंखे चांहि पाणी नाहे पीअणी, मूंखे वापसि वञिणो आहे, मुंहिंजी घरवारी मुंहिंजे हवाले कयो। ऐं उनखे शक पइजी वेंदो आहे हिननि जी नीयत ते। उनखे हीअं ख़बर न पवंदी आहे सोडल बड़क ॾेई वियो। ऐं हू पुछंदा बि आहिनि सोडल किथे आहे, चवंदा आहिनि सोडल पंहिंजे घर हूंदो, सोडल तॾहिं त हिते नाहे आयो। अहिड़े हिसाब सां मुराद उन्हनि खां जान छॾाईंदो, हिकु ॿ ॾींहं मोहलत वठंदो, हिकु ॿ ॾींहं मोहलत ॾियो। ऐं पोइ दोस्तो ॾींहुं राति हिकु करे छॾींदो। ख़ासि करे मंसूर ख़ान कंहिंखे बि न ॿुधाईंदो मुराद, जीअं कंहिंखे ख़बर न पवे त सोडल खे ॻोल्हण जी वरी कोशिशि कंदो, वरी कंप्लेन कंदो, किथे न किथे सोडल हथु अचे त इन खे सिधो कयां, इन कीअं असां सां इहा नाजाइज़गी कई आहे। ऐं उहो चाचे पंहिंजे खे पोइ ॿुधाईंदो तुंहिंजो पुटु हीअ हालति करे वियो आहे असां सां। वीडियो पुॼाणी ते उदासी टीवी खे सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।